जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ है जेका अवां ताईं शेयर कयूं पिया। टंडो आदम में जैसम कारकुन ते गद्दारी जो केस दाख़िल करण खिलाफ़ कारकुनन जो प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। 29 नवंबर ते मरकज़ पारां सॼी सिंध में एहतजाज जो ऐलान। वधीक तफ़सील मालूम कयूं था न्यू मेहराण न्यूज़ जे ब्यूरो चीफ मोहम्मद अली ख़ास केली खां। जी मोहम्मद अली, एहतजाजी मुज़ाहिरे बाबत कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जिस्म जे 3 अॻवान मंठा चोलियाणी, मदद अली उमरानी, इम्तियाज़ अली थईम खे सिटी पुलिस पारां गिरफ़्तार करे मथन गद्दारी ऐं हल हंगामी करण जे इल्ज़ाम हेठि केस दाख़िल करण खिलाफ़ जिस्म कारकुन प्रेस क्लब टंडो आदम आॾो अॻवान पुनल जमाली, परवेज़ चांडियो, डॉक्टर ज़ाहिद किरियो, मंज़ूर उमरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवान ॻाल्हाईंदे चयो त टंडो आदम पुलिस असांजे 6 करण खिलाफ़ हल जदोजहद करण ते ॾंबरजी असांजे 3 अॻवान जे घरनि ते छापा आणी उन्हनि खिलाफ़ गद्दारी जो कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे। इन्हनि चयो त जेकॾहिं केस वापसी न वरितो वियो त एहतियात जो दाइरो वसी कयो वेंदो। ॿिए तरफ़ जिस्म जे मरकज़ी चेयरमैन रियाज़ अली चांडियो पारां टंडो आदम में कारकुननि ते कूड़े केस दाख़िल करण जी मज़म्मत कंदे कारकुननि ते कूड़े केस दाख़िल करण ऐं गिरफ़्तारनि खिलाफ़ 29 नवंबर ते समूरी सिंध में एहतियात जो ऐलान कयो आहे। जॾहिं पुलिस गिरफ़्तार कयल जिस्म अॻवान मंठा चोलियाणी, मदद अली उमरानी, इम्तियाज़ अली थईम खे सिविल कोर्ट में पेश कयो। कोर्ट सगुरी जुडिशियल रिमांड ते सब जेल टंडो आदम मोकिले छॾियो आहे। जी जुडिशनल रिमांड ते सब जेल टंडो आदम मोकिले छॾियो। ठीकु आहे मोहम्मद अली, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।